सिंध हुकूमत पाणीअ जी साल 2023 वारी पॉलिसी हेठ नओं सिंध वाटर कानून आणण लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो सेक्रेटरी आपाशी ज़रीफ इक़बाल वर्ल्ड बैंक जे वफ़द सां मुलाक़ात कई। इजलास में सवात मंसूबे जी तयारी ऐं सिंध वाटर कानून जी अॻभराई ते बहस कयो वियो। प्रोजेक्ट डायरेक्टर नज़ीर मेमण, एडिशनल सेक्रेटरी बेज़ाद मेमण कानूनी मामलनि खे आख़िरी शिकिल ॾेई ईंदड़ महीने ताईं वज़ारत में रिपोर्ट जमा कराईंदा, जंहिंखां पोइ सिंध काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटीअ जे मेंबरनि जे एज़ाज़ में मांझांदे जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर, गवर्नर केपी खे फैसल करीम कुंडी, बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ भुगती ऐं ॿियनि मरकज़ी अॻुवाणनि शिरकत कई। तक़रीब में तंज़ीमी मामलनि, मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ ते तफ़सीली बहस कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सिंध में जारी तरक़ियाती मनसूबनि बाबति आगाही ॾींदे चयो त पीपल्स बस सर्विस, ईवी बस सर्विस, पीपल्स हाउसिंग फाउंडेशन ऐं थर तवानाई समेत तरक़ियाती मनसूबनि जो कमु हलंदड़ आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सेनेट में 27वीं आईनी तरमीम जो बिल पेश करे छॾियो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जी सदारत हेठि इजलास में वफ़ाक़ी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त अॼु असां मामूल जी कार्रवाई मुअतल करे आईनी तरमीम जो बिल पेश कंदासीं, जंहिं ते सेनेट चेयरमैन कार्रवाई मुअतल करे छॾी। सेनेटर आज़म नज़ीर तारड़ 27वीं आईनी तरमीम जो बिल पेश कंदे चयो त पार्लियामेंट जी गॾियल कमेटीअ में बिल पेश कयो वेंदो। कमेटी पंहिंजो कमु कंदी, असांखे का बि जल्दी नाहे। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा मेंबर गॾियल कमेटीअ में वेहनि था। ॿिया मेंबर जेके कमेटीअ जा मेंबर न आहिनि उन्हनि खे बि कमेटीअ में सॾियो वेंदो। आईनी तरमीम जे बिल ते वोटिंग अञा नाहे थी। मुख़ालिफ़ धुर खां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। सेनेट चेयरमैन मुख़ालिफ़ धुर खे कमेटीअ जे इजलास में शिरकत जी हिदायत कई। आइन में तरमीम लाइ क़ौमी असेंबली ऐं सेनेट खां अलहदा 2% मेंबरनि जी हिमायत ज़रूरी हूंदी आहे ऐं हिन वक़्तु आईनी तरमीम जे लाइ सेनेट खां 64 ऐं क़ौमी असेंबलीअ मां 224 मेंबरनि जा वोट घुर्बल आहिनि। सेनेट पार्टी पोज़ीशन जे मुताबिक़ हुकूमती बेंचुनि ते हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ वटि 26 सेनेटर मौजूदु आहिनि, जॾहिं त हुकूमती बेंचिस में मुस्लिम लीग नून वटि 20, बलोचिस्तान अवामी पार्टी वटि 4 मेंबरनि जा वोट आहिनि, MQM पाकिस्तान वटि 3, नेशनल पार्टीअ जो 1 ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जो बि 1 सेनेटर सेनेट में मौजूदु आहे। उन खां अलावा हुकूमती बेंचिस ते 3 आज़ाद सेनेटर आहिनि, जंहिंमें सेनेटर अब्दुल करीम, सेनेटर अब्दुल कादिर, मोहसिन नक़वी शामिल आहे। 3 सेनेटर अनवारुल हक काकड़, फैसल वावडा न हुकूमत में न ई अपोज़िशन बेंचुनि ते वेहनि था, पर 3 सेनेटर हुकूमत खे वोट ॾींदा आहिनि। इन ई तरह सेनेट में हुकूमत खे 61 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। अपोज़िशन बेंचिस ते 1 आज़ाद सेनेटर नसीम एहसान बि मौजूदु आहे, जंहिं 6वीं आईनी तरमीम बाबति हुकूमत खे वोट ॾिनो, जॾहिं त अपोज़िशन बेंचुनि ते ANP जा 3 सेनेटर आहिनि। अने 3 सेनेटरनि बि हुकूमत खे 6वीं आईनी तरमीम बाबति वोट ॾिनो। साॻी रीति हुकूमत खे 65 सेनेटरनि जा वोट मिली सघनि था। सेनेट में अपोज़िशन बेंचुनि में PTI जा 14 सेनेटर आहिनि, जॾहिं त PTI जी हिमायत याफ़्ता 6 आज़ाद सेनेट जा मेंबर मौजूदु आहिनि। हिकु नए मुंतख़िब थींदड़ सेनेटर जल्द हलफ़ खणंदो, जॾहिं त PTI जी हिमायत हासिल कंदड़ 1 आज़ाद मेंबर मुराद सईद हिन वक़्त ताईं हलफ़ नाहे खयो। अपोज़िशन बेंचुनि ते जमायत उलमा इस्लाम पाकिस्तान जा 7, मजलिस वहदत मुस्लिमीन जो 1 ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो 1 सेनेटर आहे। इन तरह अपोज़िशन बेंचुनि ते 30 मेंबर मौजूदु आहिनि, जेके आईनी तरमीम जी मुखालफ़त करे सघनि था। वज़ीर आज़म हाउस में 27वीं आईनी तरमीम बाबति वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बाकुअ खां वीडियो लिंक ज़रिए वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी सदारत कई। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ, बिलाल अज़हर कियानी, राणा तनवीर, औरंगज़ेब कच्छी शिरकत कई। राणा मुबशिर, ओन चौधरी, डॉक्टर शज़रा, रियाज़ हुसैन पीरज़ादा, कैसर अहमद शेख इजलास में शरीक थिया। वज़ीर आज़म हाउस में हलंदड़ इजलास में अटार्नी जनरल मंसूर अहवान पिणु शिरकत कई।